नाज़रीन, सिंध समा वारे सूबाई वज़ीर शहजील इनाम अहमद चयो आहे त इमरान खान जा पैरोकार अखियूं खोल ऐं हिन कूड़ खां छुटकारो हासिल कनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे शहजील इनाम अहमद चयो त इमरान खान जा इंटरव्यू संदसि ख़िलाफ़ चार्जशीट साबित थी रहिया आहिनि। हिन चयो त जनरल बाजवा जे हुकुम ते ॿिनि सूबनि में हुकूमत ख़तमु कई वई। हिन शख़्सी सियासत सो कूड़ ते ॿधल आहे। हुन चयो त इमरान खान 2 सूबनि में हुकूमत ख़तमु करण लाइ अॻु जनरल बाजवा ख़िलाफ़ सख़्त मुहिम शुरू कई हुई। हू खे ज़िम्मेवार करार ॾेई रहियो हो, पर पोइ जनरल बाजवा जे सलाह ते पंजाब ऐं KPK जूं हुकूमतूं छो ठाहियूं। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।